ओम शांति। अदिति मुद्दे तारीख है 23/8/2026। व्यक्त बापदादा जो रिवाइज कोर्स 31/9/2011 11 31/3/2011 दृढ़ संकल्प द्वारा टेंशन फ्री जो एग्जाम्पल थी सभिनि जे आधार मूर्त दृढ़ संकल्प द्वारा टेंशन फ्री जो एग्जाम्पल ठही सभिनि जे आधार मूर्त मनसा शक्ति द्वारा दुखी आत्माउनि खे ख़ुशी जो वरदान ॾियो। अॼु ग्रेट ग्रैंडफादर पंहिंजे कोटनि में कोई में बि कोई ॿारनि जे भाग्य जी रेखायूं ॾिसनि था। हर एक जे मस्तक सां चमकती हुई दिव्य चमकती हुई सितारे जी चमक ॾिसनि था। नैननि सां स्नेह जी रेखा ॾिसनि था। मुख सां ज्ञान जी रेखा ॾिसनि था। दिल में दिलाराम जे लवलीन जी रेखा ॾिसनि था। हथनि में ज्ञान जे खज़ाने जी रेखा ॾिसनि था। पाँव में हर कदम में पदम जी रेखा ॾिसनि था। हर हिकु बार इन रेखाउनि में नंबरवार संपन्न अहिड़ो भाग्य तव्हांजे बिना ॿियो कंहिंजो बि न आहे। तव्हांजो एतिरो श्रेष्ठ भाग्य हर बार में चमकंदो उहो ॾेखारण में ॾिए थो ऐं इहो भाग्य अविनाशी ठही वेंदो आहे। शुजी ॾियण वारो अविनाशी बाप आहे। हिन संगम युग ते अहिड़ो श्रेष्ठ भाग्य प्राप्त थींदो आहे जो भविष्य में बि हलंदो रहंदो आहे। ये संगम युग सर्व प्राप्तियुनि जो युग आहे। जो जेतिरो पंहिंजो भाग्य जमा कंदो ओतिरो अनेक जन्म भाग्य जो फल प्राप्त थींदो। हिन संगम युग जी महिमा तव्हां ॿार ई ॼाणंदा। संगम युग जी प्राप्तियूं सॼे कल्प में श्रेष्ठ आहिनि। बाप दादा ॾिसनि था हर हिकु ॿार हिन संगम युग जी प्राप्तियुनि सां केतिरो संपन्न आहे। अॼु सभी भी सर्व प्राप्तियुनि जे अनुभव में सदा रहंदा आहियो। तव्हां सभी भी सर्व प्राप्तियुनि जे अनुभव में रहंदा आहियो या कॾहिं कॾहिं सदा रहंदा आहियो। अविनाशी बाप आहे त प्राप्ति बि अविनाशी। बाप दादा हर ॿार खे कंहिं रूप में ॾिसणु चाहींदा आहिनि। ॼाणंदा आहियो न बाप दादा इहे ई चाहींदा आहिनि कि हर ॿार स्वराज्य अधिकारी राजा ठहे। स्व जे मथां अर्थात कर्मेंद्रियनि जे मथां मन बुद्धि संस्कार जे मथां राज्य करे। भविष्य में त राज्य अधिकारी ठहींदा लेकिन हाणे स्वराज्य अधिकारी राजा ठहे। कोई बि कर्मेंद्रिय पंहिंजे कंट्रोल में हुजे। छो जी बाबा द्वारा सर्व शक्तियुनि जो खज़ानो प्राप्त आहे न त बाप दादा हर हिकु ॿार खे स्वराज्य अधिकारी राजा रूप में ॾिसणु चाहींदा आहिनि। त तव्हां सभी स्वराज्य अधिकारी ठहिया आहियो। मन बुद्धि जे मथां रूलिंग पावर कंट्रोलिंग पावर अची वई आहे न। अधीनता त न आहे न, अधिकारी आहे न। जॾहिं बाप दादा खे साथ में रखंदा आहियूं अकेला न ठहींदा आहियूं है न त बाप खे सदा साथी ठाहे करे रखंदा आहियो न त इहे मन बुद्धि संस्कार कहिड़ी बि ताक़त न जो कंट्रोल में न रहे। हिन करे असां शिव शक्ति ॻायल आहियूं। शिव ऐं शक्ति साथ में आहे न। ये स्मृति माया जी प्रकृति जीत स्वतः ठाहे ॾींदी आहे। श्री बाप दादा ॿुधायो आहे कि वर्तमान समय प्रकृति पंहिंजो कार्य कंदी रहंदी आहे। श्री प्रकृति खे बि मनुष्य आत्मा तंग कंदी आहे त प्रकृति बि तंग कंदी। अॼुकल्ह ॾिसंदा आहियो कि प्रकृति किथे न किथे पंहिंजो कार्य कंदी रहंदी आहे लेकिन तव्हां प्रकृति जी ठही प्रकृति खे बि सतो प्रधान ठाहियो था।
माण्हू त प्रकृति जी हलचल सां ॾिसंदा आहिनि कि कल्ह छा थींदो, लेकिन तव्हां ॼाणंदा आहियो कि सुठे ते सुठो थींदो। श्रुति हाणे संगम युग सृष्टि जो चक्कर जो अमृत वेलो हले थो, त अमृत वेले खां पोइ छा थींदो आहे? सवेरो अंधकार ख़तम थी रोशनी ईंदी आहे। त तव्हांखे ख़ुशी आहे कि हाणे असांजो राज्य सुखमय संसार जाते प्रकृति बि सुखमय आहे, उहो राज्य आयो कि आयो। ख़ुशी आहे न, जीअं राज्य में दुख अशांति जो नाम निशान न हूंदो। श्री हाणे संगम थी तव्हां प्रकृति जी ठहींदा आहियो, त सभिनि खे ख़ुशी आहे न कंहिंजी, चओ असांजो राज्य अचण वारो आहे, इहा ख़ुशी आहे न। त हिन ख़ुशी में रहंदे उहे जो रहंदा आहिनि उहे हथु ठाहियो, ॾाढो सुठो। तव्हां त ख़ुशि रहंदा आहियो, हिन जी मुबारक हुजे। लेकिन अहिड़ी ख़ुशी पंहिंजी ख़ुशी तव्हांजे भाउनि खे, भाउ भेण जो दुखी अशांत आहे, उन्हनि खे पंहिंजे बाप द्वारा वठी हुई किरनियूं द्वारा ख़ुशी जी किरनियूं पहुचाईंदा आहियो। बाप दादा चयो हुयो कि अहिड़ी मन सां सेवा करण जो टाइम हर हिक खे पंहिंजी दिनचर्या में फिक्स करणो आहे। जीअं ॿिया कार्यनि जे लाइ टाइम फिक्स कयो न, ईअं मन सां सेवा करण जो टाइम हर हिक खे पंहिंजी दिनचर्या में फिक्स करणो आहे। जीअं ॿियो कार्य जे लाइ टाइम फिक्स कयो आहे, ईअं पंहिंजी ख़ुशी जी खुराक द्वारा दुखी आत्माउनि खे मनसा शक्ति द्वारा थोरो बहुत वरदान ॾेई करे उन्हनि खे बि ख़ुशि करो। त जीअं पंहिंजो टाइम मनसा सेवा जे लाइ फिक्स कयो आहे, उहो हथो ठाहियूं। अच्छा, जंहिं बि न कयो, थोरो कयो आहे, लेकिन हर हिक खे हिन जो टाइम फिक्स करिणो आहे। छोकी पंहिंजा ई भाउ भेण आहिनि, त तरस पवंदो आहे कि तरस न पवंदो आहे न। बाप दादा सभिनि खे ॾिसणु चाहींदा आहिनि कि संगम युग जी जो विशेष 2 ॻाल्हियूं आहिनि, उहे अमूल्य आहिनि। हिकु संकल्प, ॿियो समय। हिकु संकल्प शक्ति, ॿियो संगम युग जो समय। छोकी संगम युग जे समय में हिकु जन्म में अनेक जन्मनि जी प्रारब्ध आहे, ऐं असां संकल्प सां ई प्राप्त कंदा आहियूं। हिकु संकल्प शक्ति, ॿियो समय। त अॼुकल्ह बाप दादा ॾिठो आहे कि ॾाढनि में अशुद्धि संकल्प कमु हलंदा आहिनि, लेकिन व्यर्थ अची वेंदा आहिनि। त हिन जन्म जे मूल्य जे अनुसार व्यर्थ संकल्प हाणे फिनिश थियणु खपनि। छोकी संगम युग जे महत्व जे हिसाब सां हिकु सेकेंड कई क़ीमती समय जो अधिकार दिलाईंदो आहे। इन करे हर हिकु इन ॿिन्हिनि ॻाल्हियुनि जे समय जे संकल्प ॿिन्हिनि जे मूल्य खे ॼाणे समय खे ऐं संकल्प खे सफ़ल करो। जीअं स्थूल खज़ाने खे सफ़ल कंदा आहियो, ॼाणंदा आहियो न, हिकु जन्म में सफ़ल करण सां अनेक जन्म हुननि जी प्राप्ति जमा थींदी आहे। ईअं हिन ॿिन्हिनि ॻाल्हियुनि खे अटेंशन ॾेई सफ़ल करे सफलता मोड़। बाप दादा हर ॿार खे अॼु विशेष हिकु वरदान था ॾियनि। हर हिकु ॿार अॼु खां पंहिंजे खे टेंशन फ्री ठाहे सघंदा आहियो। दृढ़ संकल्प करो कि अॼु खां टेंशन फ्री, नो टेंशन। बाप दादा ॿारनि खे जॾहिं टेंशन में ॾिसंदा आहिनि न, त सोचंदा आहिनि हाणे हिन ॿार जो फ़ोटो कढी मूं वटि मोकिलियो, त ख़ुदि ई सम्झी वेंदा कि मां छा ठही आहियां। बाप दादा मन जी जगत जी ठाहिणु चाहींदा आहिनि। टेंशन कंहिंमें आहे? मन में ई थी सघंदी आहे। त तव्हांजो राजा आहियो न, स्वराज्य अधिकारी आहियो न। छा मन तव्हांजो आहे या मन मालिक आहे? तव्हां छा चाहींदा आहियो? सॼो ॾींहुं मुंहिंजो मन कंदा आहियो न, मालिक त न आहियो न। सॼो ॾींहुं मुंहिंजो मन चईंदा आहियो न, मालिक त न आहे न। केरु हिमत रखंदो आहे? बाबा जो वरदान सहज मिली वेंदो, लेकिन थोरो अटेंशन रखिणो पवंदो। बाबा जे वरदान जी मदद जो अनुभव करे ॾिसणो आहे। हाणे सभिनि जो चहिरो जॾहिं बि ॾिसो कीअं ॾेखारे मिले टेंशन फ्री, कमल पुष्प समान या खिलो गुलाब।
त बाबा अॼु असांखे टेंशन फ्री जो वरदान ॾियनि था। दृढ़ संकल्प करो। बाप दादा मन जी जगत जी ठहणु चाहींदा आहिनि। बाप दादा ॾिठो आहे कि जो पहिरियों कमु ॾिनो हुयो परसेंटेज लिखण जो सभी स्थाननि सां कुझु समाचार आयो आहे, हिते बि रिज़ल्ट कढणी आहे। अटेंशन ॾिनो आहे, हुनजी मुबारक बाप दादा ॾियनि था। लेकिन हाणे बाप दादा इहे चाहींदा आहिनि कि समय प्रमाण हाणे वाणी द्वारा ॿुधण जो समय बि कमु मिलंदो, लेकिन इन करे मनसा द्वारा ॿियो पंहिंजे चहिरे ऐं चलन द्वारा सर्विस करो। हाणे जो अभ्यास अॻियां अचण वारे समय में कार्य में ईंदो। त अॼु खां टेंशन फ्री जो संकल्प करे सघंदा आहियो। हथ उठायो। टेंशन फ्री। अच्छा, सभिनि फ़ोटो कढियो, ॾाढो सुठो। त जो आत्माऊं सर्कमस्टेंसिस जे प्रमाण ॾाढो टेंशन में रहंदियूं आहिनि। अॼुकल्ह दुनिया में टेंशन ॾाढी वधे थी। त तव्हांजो टेंशन फ्री जो अनुभव ऐं टेंशन फ्री जी चलन ऐं चहिरो उन्हनि जे अॻियां हिकु आधार मुहूर्त ठही वेंदो। अगरि अॼु दुनिया में चकर लॻायो त समाचार ॿुधो त छा ॾेखारे में ॾींदो। टेम्पररी पंहिंजे खे ख़ुशि करण जे साधन ठाहींदा रहंदा आहिनि। त टेंशन वारनि खे टेंशन फ्री जो एग्ज़ाम्पल ॾेखारियो कीअं ख़ुदि टेंशन फ्री थिए, त उन्हनि खे बि सहारो ॾेखारे में ॾींदो। त संकल्प कयो, पंहिंजे मन में संकल्प कयो कि टेंशन फ्री रहंदासीं। कयो दृढ़ कयो या साधारण कयो। जिते दृढ़ता थींदी आहे उते सफलता आहे ई। कंदा न करिणो ई आहे। पसंदि आहे हिन में हथु उठायो। बाप दादा हिकु ॻाल्हि ॾिठी कि हथु उठाए करे बाबा खे ॾाढो ख़ुशि कंदा आहिनि। हथु उठाए करे ख़ुशि त कयो, लेकिन हाणे छा कंदव? दृढ़ संकल्प करो, साधारण न। हुन में दृढ़ संकल्प ऐं साधारण में रात ॾींहं जो फ़र्क़ु आहे। कंदासीं ऐं करिणो ई आहे। त हिन वर्ष जी हिन सीज़न जो अॼु लास्ट डे आहे, लेकिन अगली सीज़न में बाप दादा हर हिकु नंढो वॾो सेंटर काफ़ी टाइम विच में अगले वर्ष जी सीज़न में कारण लेकिन निवारण स्वरूप ॾिसणु चाहींदा आहिनि। त केतिरो हिम्मत ऐं उमंग आहे कि ब्रह्मण परिवार में टेंशन जो नाम निशान न हुजे। थी सघंदो आहे, हर हिकु पंहिंजे पाण खां पुछे, थी सघंदो आहे हीअ ख़ुशख़बरी बाप दादा ॿुधणु चाहींदा आहिनि। बाप दादा ॾिठो आहे कि चाहींदा सभु रखंदा आहिनि, कंदासीं, लेकिन जॾहिं समस्या ईंदी आहे त समस्या पंहिंजो ठाहे छॾंदी आहे। पोइ ॾाढी मिठी ॻाल्हियूं कंदा आहिनि। इहा थी वेंदो आहे न, इहा त थींदो ई, इहा त हलंदो ई रहंदो, इहा त हलंदो ई आहे न। बाप दादा खे अहिड़ी मिठी मिठी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। सभिनि जो कारण राजा ठही वञो, बसि स्वराज्याधिकारी ठही वञो। त अॼु बाप दादा सभी ॿारनि खे, चाहे साम्हूं वेठा आहिनि चाहे दूर दिलि में वेठा आहिनि, सभु बाबा त तव्हां सभु बाबा जी अखियुनि जे साम्हूं आहियो, लेकिन बाप दादा जो दूर वेठा आहिनि न, उन्हनि खे बि पंहिंजे दिलि में ॾिसंदा रहंदा आहिनि। बाप दादा खे पतो आहे कि अॼु जे ॾींहुं मधुबन में बि नंढी नंढी गीता पाठशालाऊं लॻल आहिनि। ॿार आया, बाप दादा ॾाढो हेठि वेठे वेहण वारनि खे, किथे वेहण वारनि खे सभिनि खां पहिरियों दिलि जो दुलार ऐं यादि पिया ॾियनि था। अॼु शांतिवन में 28,000 खां बि वधीक भाउ भेण पहुचा। बाप दादा ॾिठो आहे कि ॿारनि खे थोरी तकलीफ़ त ॾिसणी पई, लेकिन तकलीफ़ ख़ुशी में अनुभव न कंदा आहिनि। पोइ बि आराम सां
सुम्हण जे लाइ टे पैर पृथ्वी त मिली वई न, जो पटरानी ठहिया आहिनि उन ॿारनि खे बाप दादा विशेष यादि पिया ॾींदा आहिनि। अच्छा, जो अॼु पहिरीं बार मधुबन में आया आहिनि या बाप दादा सां मिलण आया आहिनि, उहो छो थियो? अॼु पहिरीं बार अचण वारे ॿारनि खे बाप दादा नए ब्राह्मण ॿार परिवार में अचण जी पंहिंजे तरफ़ सां ऐं ब्राह्मण परिवार जी तरफ़ सां ॾाढी वधाई ॾियनि। छोजी पोइ बि टू लेट आया न, लेकिन आया त सही न। बाप दादा ऐं परिवार खे ॾिसी त वधो। बाप दादा सम्झंदा आहिनि कि असां चाहियूं त अॼु अचण वारनि खे विशेष वरदान आहे। बाप दादा सम्झंदा आहिनि कि तव्हां चाहो त अॼु अचण वारनि खे विशेष वरदान आहे कि अगरि दिलि सां चाहींदव लास्ट फास्ट, दिलि सां चाहियो त लास्ट फास्ट अॻियां वञी सघंदा आहियो। बाप दादा परिवार जो तव्हां सभु आत्माउनि सां प्यार आहे, सहयोगी ठहींदा न। स्नेह ॾींदा, तव्हांखे अॻियां वधाईंदा। चांस ॾींदा, इन करे अॼु अचण वारनि खे अॻियां वधण जो चांस ॾाढो सुठो ड्रामा में मिली सघंदो आहे। सॼो परिवार जाते बि आया आहियो त उहो परिवार तव्हांखे सहयोगी ठाहींदो। तव्हां सहयोगी ठहिणो, उहा मतिलबु बाबा पंहिंजे ऐं ब्राह्मण परिवार ॿिन्हिनि जी तरफ़ सां तव्हांखे चवनि था। अच्छा, सेवा जो टर्न राजस्थान ऐं भोपाल जो हूंदो। राजस्थान जी धरनी ब्रह्मा बाप खे ॾाढी पसंदि आई त राजस्थान में ई मधुबन ठाहियो न। राजस्थान जी सेवा बाप दादा ॾिठो कि हर स्थान में अञा वृद्धि करे थी। नई आत्माऊं त बाप जो संदेश ॾियण जे प्रोग्राम भी सुठो करनि था, लेकिन बाप दादा सभी खे यही चवंदा आहिनि कि हर हिकु सेवा केंद्र यज्ञ स्नेही वारिस अहिड़ो ग्रुप ठाहे जो स्वयं ई अॻियां वधंदा वञनि, ॿियनि खे बि यज्ञ स्नेही ठाहे। ॿियनि खे बि यज्ञ स्नेही ठाहे। अॻिले वारी बि बाप दादा इहा चयो हुयो। यज्ञ स्नेही, सेवा स्नेही ऐं सफ़ल करण में सदा अॻियां वधण वारे वृद्धि थिए थी। अच्छा, संदेश ॾियण जो कार्य में हर हिकु उमंग उत्साह में आहिनि। हाणे बाप दादा इहे ई ॾिसणु चाहींदा आहिनि कि स्व ऐं सेवा जो बैलेंस करण वारा हर हिकु सेंटर में ज़्यादा में ज़्यादा अॻियां अचणा खपनि। सिर्फ़ु सेवा न, स्व ऐं सेवा, छोजी हाणे स्व परिवर्तन जो समय एतिरो ज़्यादा न आहे, इन करे पहिरियों स्व साथ में सेवा। हर हिकु सेवा केंद्र निर्विघ्न, सभु साथी निर्विघ्न हुजणा खपनि। सिर्फ़ु टीचर न, लेकिन सॼो क्लास निर्विघ्न ऐं स्व परिवर्तन जो अटेंशन रखण वारो। त इहा वृद्धि करो कि हर हिकु सेवा केंद्र निर्विघ्न, सभु साथी निर्विघ्न, सभु टीचर न, सिर्फ़ु टीचर न, सॼो क्लास ही निर्विघ्न।
ऐं स्व परिवर्तन जो अटेंशन रखण वारो हुओ। त इहे वृद्धि करो, हिकु हिकु ॻाल्हियुनि खे ॿुधो ऐं उन्हनि खे उमंग उत्साह जा पंख लॻायो। त बाप दादा खे निर्विघ्न सेंटर जो समाचार ॾेई सघंदा आहिनि। बाक़ी बाप दादा ॾिठो आहे राजस्थान बि अॻियां वधे थो, वधंदो रहंदो। बाप दादा हर हिकु ॿार खे अॻियां वधण जी मुबारक ॾियनि था। अच्छा भोपाल जून, अच्छा ये भी जून तव्हांजे परिवर्तन ऐं सेवा जी वृद्धि में सुठो अॻियां वधे थो। बाप दादा खे ख़ुशी आहे कि हर हिकु ॿार स्व जे प्रति बि प्लान ठाहे थो ऐं प्रैक्टिकल में बि लाहे थो। ऐं बाप दादा जी शुभ आशा आहे कि सदा अॻियां वधंदा रहंदा। हर हिकु जून में ॾिसो कि अञा उमंग उत्साह आहे, इन करे सेवा में पंहिंजे स्थान में वृद्धि करनि था। बाप दादा अॻियां जे लाइ बि मुबारक ॾियनि था। वधंदा हलो, उड़ंदा हलो, उड़ाईंदा हलो। अच्छा डबल विदेशी भाउ भेणनि सां फॉरेन वारनि वटि पेपर्स त ईंदा आहिनि, लेकिन हिकु विशेषता आहे कि उहे सचे दिलि सां ॻाल्हाए छॾींदा आहिनि, अंदरि न रखंदा आहिनि, उन्हनि जो सामनो सचे दिलि सां कंदा रहंदा आहिनि। इहे बाप दादा खे ख़ुशी आहे कि साफ़ दिलि त हुज़ूर हाज़िर रहंदो आहे। सुठे रिज़ल्ट ॾिसी बाप दादा मुबारक बि ॾियनि था, वरदान बि ॾियनि था कि सदा अॻियां वधंदा रहंदा। टीचर्स बि सुठी महिनत करे थी। बाप दादा खे ख़ुशी थींदी आहे कि सभिनि खां ज़्यादा मधुबन जो फ़ाइदो फॉरेन वारा ठाहिनि था। त बाप दादा ॾिसंदा आहिनि कि फॉरेन जा नंढा नंढा स्थाननि ते बि आवाज़ बुलंद करण जी सेवा करणु आरंभ करे छॾियो। त सेवा जी मुबारक हुजे, स्व परिवर्तन जी मुबारक हुजे। उड़ंदा हलो, उड़ाईंदा हलो। चारों ओर जे देश ऐं विदेश जे ॿारनि खे बाप दादा पुरुषार्थ में सहज अॻियां वधण वधाइण जी ख़ासि मुबारक कनि। हाणे जो समय अचण वारो आहे, हुन जे लाइ बाप दादा डायरेक्शन ॾियनि था कि तीव्र पुरुषार्थी ठही सेकेंड में बिंदु लॻाइण, फुल स्टॉप लॻाइण जो अभ्यास अति आवश्यक आहे। हिन ॻाल्हि खे हल्को न करो, अचानक कुझु न कुझु थियणो ई आहे। इन करे बाप जी शुभ आशा आहे कि हर हिकु ॿार साथ हलंदो, साथ राज्य कंदा, ब्रह्मा बाप सां गॾु राज्य कंदा, शिव बाबा साक्षी थी वेंदा। साथी ठहिण वारो आयो त बाप दादा समान ठहिणो ई आहे। अच्छा हर हिकु ॿार खे बाप दादा जी तरफ़ सां हिन वर्ष जी मुबारक हुजे, मुबारक हुजे, मुबारक हुजे। ऐं अॻियां वर्ष जी बि मुबारक कि सदा बाप समान ठहिणो ई आहे, सदा ठहिणो ई आहे। अच्छा वरदान मनन शक्ति द्वारा शक्तिशाली ठही विघ्ननि जे पेपर्स खे समाप्त करण वारा, सर्व आकर्षण मुक्त ठहो। वर्तमान समय मनन शक्ति द्वारा आत्मा में सर्वशक्ति भरण जी आवश्यकता आहे। इन जे लाइ अंतर्मुखी ठही हर पॉइंट खे मनन करो त मक्खन निकिरंदो ऐं शक्तिशाली थी वेंदो। हर पॉइंट खे मनन करो त मक्खन निकिरंदो ऐं शक्तिशाली थी वेंदो। अहिड़ी शक्तिशाली आत्माऊं अंतर्मुखी सुख जी अतीन्द्रिय सुख जी प्राप्ति जो अनुभव कंदियूं।
उन्हनि खे अल्पकाल जी कोई भी वस्तु पंहिंजी तरफ़ आकर्षित न करे सकती। उन्हनि जी मनन अवस्था द्वारा जो रूहानियत जी शक्तिशाली स्थिति ठहींदी आहे, उन सां विघ्ननि जो फोर्स समाप्त थी वेंदो आहे। स्लोगन आहे, ब्रह्मंड संसार में सर्व जो सम्मान प्राप्त करण वारा ही तख्त नशीन ठहींदा आहिनि। अव्यक्त इशारो आहे, ब्रह्मा बाप ऐं शिव बाप जी विशेष पसंदगी आहे पवित्रता, लेकिन पवित्रता जी परिभाषा ॾाढी श्रेष्ठ ऐं गुह्य आहे। पवित्रता जिते हूंदी उते निश्चय, सच्चाई, सफ़ाई इहे सभु अची वेंदो आहे। संपूर्ण पवित्रता जो अर्थ ई आहे स्वप्न मात्र भी अपवित्रता मन ऐं बुद्धि खे टच न करे। इनके चइबो आहे सच्चो वैष्णव। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।